उतर ओतूं ॾे न मूं सवड़ न गबरो। उतर ओतूं ॾे न मूं सवड़ न गबरो। सीउ सारींदियूं से जिनी निधर निजरा। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी सिंह जी लतीफ़। सुर रिप जो ही बैत आहे। हिन मौसम जे हिसाब सां आहे। सियारो हले पियो दिसंबर जो, सर्दियूं सख़्त सीउ पिया हलन। छा साईं हिन बैत में सियारे जे सीअनि में जेके ग़रीब माण्हू आहिनि, जेके ॻोठाणा माण्हू आहिनि, जेके जन वटि सही अजा न आहिनि, जिन खे गरम कपिड़नि जी कमी आहे, उन्हनि जे बारे में उन्हनि ॾे असांजो ध्यानु छिकराए थो। उतर ओतूं ॾे न मूं सवड़ न गबरो। हिकिड़ो ग़रीब लाचार इंसान आहे। उहो चए थो त उतर जी सर्द वाव अची पलटूं लातियूं आहिनि, ओतूं पियो ॾे। मूंखे न सवड़ आहे न गबरो आहे, यानी गंदी या रिली आहे। सीउ सारींदियूं से जिनी निधर निजरा। सीउ उहे ई महसूस कंदियूं जन जा झूपड़ा निधड़का आहिनि, या जन जा घर ज़ईफ़ आहिनि, कखावा आहिनि, जिन में उतर जी हवा ओतूं पई ॾे, अंदरि काहियो पई अचे ऐं उन्हनि खे एतिरा गरम कंबल, गरम सवड़ियूं ऐं गरम रिलियूं एतिरियूं न आहिनि जंहिंजे तइदाद में जो हू पंहिंजो पुराव करे सघनि, हू पाण खे सीउ खां बचाए सघनि। छा साईं उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि कई आहे। असांजे समाज में खोड़ माण्हू अहिड़ा मौजूदु आहिनि जिन ॾे छा साईं असांजो ध्यानु छिकरायो आहे त अहिड़ा माण्हू जेके आहिनि उन्हनि जी सार लहो, उन्हनि खे गरम कपिड़ा ॾियो। जेके तव्हांजे ओसे पासे में आहिनि, जेके तव्हांजे पाड़े में आहिनि, उन्हनि जी वाहर करियो हिन सियारे जे सीअनि में। जॾहिं उन्हनि वटि सही अजा न आहिनि त उन्हनि खे अजनि ठाहिण में उन्हनि जी मदद कयो, या उन्हनि खे गरम कपिड़ा न आहिनि त उन पंहिंजे ओड़े पाड़े में जेके आम माण्हू आहिनि जिन खे गरम कपिड़नि जी खोट आहे, तव्हां वटि वाफ़र मिक़दार में घणे तइदाद में गरम कपिड़ा आहिनि, त उहे जेके तव्हांजा पुराणा गरम कपिड़ा आहिनि, तव्हां नवां वरिता आहिनि, त उहे पुराणा उन्हनि ग़रीबनि खे ॾियो त जीअं उहे बि सीउ खां बची सघनि। अचो त छा साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतनि खे पढ़ूं, परखूं, परोड़ियूं ऐं उन ते अमल कंदे ग़रीबनि, बेपहुचनि ऐं जेके आम माण्हुनि जी मदद करियूं त जीअं उहे बि सीउ खां बची सघनि। जी लतीफ़ साईं जी ॿोली।